अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नओं ऐं ख़्वाजा नसीमुद्दीन नवीं ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर हम रिपोर्ट वाला शेयर कंदासीं अहमदपुर खां। गवर्नमेंट हाई स्कूल अहमदपुर में 9 क्लास जा पेपर ॾींदड़ शागिर्द जी 2 उस्तादनि सां मुंहमारी। विच में पवण ते हेड मास्तर सां पिणु बदतमीज़ी। हेड मास्तर जी कमीस फाटी पई। स्कूल जे उस्तादनि शागिर्द खे पकड़े सख़्तु मारकुट करण खां पोइ पुलिस हवाले करे छॾियो। शागिर्द जे वारसनि शहरनि वॾे अंग में पाक किताब खणी शहर में रैली कढी थाणे ते पहुता। केस दाख़िल न करण जूं पुलिस ऐं हेड मास्तर खे मिंथूं, पर हेड मास्तर शागिर्दनि खे माफ़ करण खां इनकार करे छॾियो। असां मिस्कीन आहियूं, असां मच्छर जो चक बि बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। असां मिस्कीन आहियूं, असांजे लाइ कोई बि न आहे। असां मिस्कीन आहियूं, मुंहिंजी जान मिस्कीन आहियूं। असांजो राम कर, असांजो राम कर, तफ़सील खां अॻे आगाह कंदासीं त गवर्नमेंट हाई स्कूल अहमदपुर में 9 दर्जे जो पेपर ॾींदड़ शागिर्द फज़ल मला वलद हाई स्कूल अहमदपुर जे अरबी टीचर मरहूम उस्ताद ग़ुलाम हुसैन मला जी स्कूल जे 2 उस्तादनि नेक मोहम्मद मेत्रो ऐं इसरार अहमद कार सां मुंहमारी थी पई। खेनि घटि वधि ॻाल्हाइण ऐं धमकियूं ॾियण खां पोइ हाई स्कूल जे हेड मास्टर इरशाद अली कार जे विच में पवण खां पोइ शागिर्द फज़ल मला जी हेड मास्टर उस्ताद इरशाद अली कार सां पिणु मुंहमारी थी पई। हेड मास्तर पारां खेसि थप्पड़ हणी कुते जा पुट चवण ते शागिर्द मशीर जी हेड मास्तर सां हथे पइजी वियो। उन दौरान हेड मास्तर उस्ताद इरशाद अली कार जी कमीस फाटी पई, जंहिंखां पोइ स्कूल जी इंतिज़ामिया पारां शागिर्द खे सोगो करे सख़्तु मारकुट करण बैदि खेसि अहमदपुर पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस पारां शागिर्द खे लॉकअप करण खां पोइ शागिर्द जा माइट ऐं शहरी सदाम हुसैन मला, सदरदीन मला, मक़सूद मला, रफ़ीक अहमद मला, ग़ुलाम कादिर मला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सवें शहरनि पाक किताब हथनि ते खणी हेड मास्तर जे ॻोठ पहुची विया। हेड मास्तर उस्ताद इरशाद अली कार तरफ़ां खेनि माफ़ करण खां जवाबु ॾेई छॾियो। शाम जो हेड मास्तर केस दाख़िल कराइण लाइ जीअं ई अहमदपुर थाणे ते पहुतो त शागिर्द जा ॼाणायल वारस माइट ऐं अहमदपुर जा सवें शहरी क़ुरान पाक मथे ते खणी शहर में रैली कढी पैदल मार्च करे थाणे ते पहुता, जिते मौजूदु पुलिस ऑफिसरनि ऐं फ़रियादी हेड मास्तर खे इल्तिजाऊं ऐं मिंथूं कयूं त क़ुरान पाक जे सदके शागिर्द जी कयल ग़लतीअ जी खेसि माफ़ी ॾिनी वञे, पर हेड मास्तर माफ़ी ॾियण खां इनकार करे छॾियो। उन ॾस में गिरफ़्तार थियल शागिर्द फज़ल मला जे वारसनि जो चवणु हो त शागिर्द जो वालिद हाई स्कूल अहमदपुर में अरबी टीचर हुयो, जेको फ़ौत थी वियो आहे। स्कूल जे हिकु उस्ताद तरफ़ां कुते जा पुट चवण ते शागिर्द उस्ताद सां मुंहमारी कई, जंहिं करे उस्तादनि संदसि शागिर्द खे मारकुट कई ऐं पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। पर उन बावजूदि माफ़ी वठण लाइ क़ुरान पाक मथे ते खणी उस्तादनि हेड मास्तर खां माफ़ी घुरी आहे, पर हुननि खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे। संदन शागिर्द ते पुलिस पिणु बदतरीन तशदुद कयो आहे। मामले जी जांच थियणु घुरिजे। ॿिए तरफ़ हाई स्कूल जे हेड मास्तर उस्ताद इरशाद अली कार जो चवणु आहे त शागिर्द फज़ल मला 9 क्लास जो पेपर ॾियण दौरान बार बार क्लास रूम मां ॿाहिरि निकिरी 2 क्लासनि में दाख़िल थी रहियो हो, जंहिं ते उस्ताद नेक मोहम्मद ऐं उस्ताद इसरार अहमद कार खेसि मना कई, जंहिं तां हिन उस्तादनि सां बदतमीज़ी ऐं बद इख़लाक़ी कई आहे, जंहिंखे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग।